नाज़रीन, मेरापुर में सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के क़त्ल ख़िलाफ़ सहाफ़ी बिरादरी पारां एहतिजाज किया वियो आहे। पेश आहे आकाश कुमार जी हीअ रिपोर्ट। सखर में नामालूम हथियारबंदन पारां बेगुनाह मारिजी वियल शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ MUJ ऐं सहाफ़ी एक्शन कमेटी मेरापुर के सॾ ते लोधी चौक ते ज़बरदस्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें कलम दड़नि वॾे तादाद में शिरकत कई। उन मौके ते आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे सहाफ़ियुनि चयो त ही कल जो तमाम दुख ईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। सखर के सीनियर सहाफ़ी जे हमेशा गरीब आवाम जो आवाज़ बुलंद कयो, चाहे वो कारोकारी जो मसलो हुजे, उत्तर सिंध में दाड़ेल कल्चर हुजे या मगविन जी जेको आहे सो अगवाकारी हुजे, हुन हमेशा उतां जे आवाम जो भरपूर आवाज़ उथारियो आहे। असां सम्झूं था त शहीद जान मोहम्मद महर जो ही क़त्ल प्योर सहाफ़ती क़त्ल आहे ऐं असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान के अपील कयूं था त हिन मामले जो फ़ौरन नोटिस वठी एक आला अदालती जांच कराई वञे। पूरे पाकिस्तान जा सहाफ़ी सरापा एहतजाज बढ़ियल हूंदा। सहाफ़ती क़त्ल आहे, इन जे पोयों लिखियल हथ जेको ज़ाहिर कया विया आहिनि। जान मोहम्मद महर के मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धमकियूं मिलियूं, हुन इंतज़ामिया खे बि आगाह कयो। उन मां ज़ाहिरी लॻे थो जेको SSP राति सखर मौक़िफ़ ॾिनो त हुनजी ज़ाती दुश्मनी आहे या ज़ाती दुश्मनी न आहे, हीअ निज सहाफ़ती क़त्ल आहे। असां हिन वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे ऐं IG सिंध खां इहो मुतालबो था कयूं त फ़ौरी तौर ते इन जा शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। ॿी सूरत में असां एहतिजाजी तहरीक तेज़ कंदासीं। मेरापुर में अॼु सहाफ़ी सरापा एहतिजाज आहिनि त सखर में सीनियर जाखोड़ी सहाफ़ी जान मोहम्मद महर के जेके सरेआम गोलियूं हणी शहीद कियो वियो आहे। असां हुकूमत सिंध ऐं अदलिया का मुतालबो था कयूं त सिंध में हक़ सच लिखण तां जेके भी सहाफ़ी मारिया था वञनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। सखर के सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। उहो शहीद जान मोहम्मद जो क़त्ल न, पूरे कलम दड़नि जो क़त्ल आहे। जेकर 24 कलाकनि के अंदर उन जा कातिल गिरफ्तार न कया विया त सख्त दमादम मस्तक अंदर कंदासीं। बेदर्दी के साथ कत्ल किया गया है, तो हम मुतालबा करते हैं हुकूमत वक्त से कि उनके मुल्ज़मान को फौरी तौर पर गिरफ्तार किया जाए और उनको करार वाकई सज़ा दिलाई जाए। हिननि वधीक चयो त सिंध अंदर सहाफ़ियुनि खे मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमाल करे क़त्ल कयो थो वञे। हर साल केतिरा ई सहाफ़ी हक़ सच लिखण जे ॾोह में क़त्ल कया था वञनि। जान मोहम्मद महर हिकु बहादुर ऐं अरडो सहाफ़ी हुयो जंहिं ज़ालिमनि खे पंहिंजे कलम सां बेनक़ाब कयो। संदस जो क़त्ल सहाफ़त जो क़त्ल आहे। असांजे मुल्क अंदर सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फराहम करण लाइ को भी जोगो कानून न हुअण जे करे हिते सहाफ़त करण तमामु ॾुखियो अमल थी वियो आहे। हिननि वधीक चयो त को भी बोतार या जागीरदार असांखे हक़ सच लिखण खां नथो रोके सघे। जेसीं ताईं शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थींदा उन वक़्त ताईं असांजा एहतिजाज जारी रहंदा। कैमरामैन वहीद सोलंगी सां गॾु आकाश कुमार, आवाज़ TV न्यूज़, मेरापुर।